बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथल में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब उबावड़ो के आबादगारनि ऐं घोटकी ज़िले के सियासी समाजी अगवाननि जो खाद के हथरादू खोट खिलाफ़ DC घोटकी के गेट अगियां एहतजाज। घोटकी ज़िले के सियासी समाजी अगवाननि अकरम मीतलो कमाल महार, उबावड़ो के आबादगार असद अली गुरगेज, फाइक अली राजड़, अकबर अली, नज़ीर अहमद खोसो, बख्शण भुट्टो और ॿियनि जी अगवानी में DC घोटकी के गेट अगियां धरणो हणी ज़िले के चूंडियल नुमाइंदनि DC घोटकी और AC उबावड़ो खिलाफ़ छिती नारेबाज़ी कई। उन्हनि चयो त जेकॾहिं फ़सुल के वक्त सिर खाद न मिली सघी त मुल्क की मैशियत के कापारी धक रसंदो। उन्हनि वधिक चयो त 15 ॾींहं खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर DC घोटकी को भी तदारक न करे सघियो आहे। अगवाननि चयो आहे त खाद जो हथरादू बहरान ख़त्म न कयो वियो त आबादगार तंग थी एंग्रो ऐं FFC जा दर बंद करे खाद जी हिक बोरी बि ॿाहिरि कढण न ॾींदासीं।